नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है सरहद में एक महीनो अॻु अगवा थी वियल पोरियत सावण मेमण के वारसनि खे धाड़ेलनि फ़ोन किया है। मुगवी की बाज़ियाबी लाइ 15 लाख रुपया भुंग तलब किया वियो है। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर है धाड़ेलनि मुगवी के वारसनि सां ॻाल्हि ॿोल कराई है। भुंग की रक़म ॾियण लाइ वारसनि ते दबाव विधो वियो है। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है सरहद में तफ़सील मालूम कंदासीं सरहद में अब्दुल हई सावंत खां। जी अब्दुल हई अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ये सरहद जो इलाइक़ो है वो पांजी सकी खां महीनो अॻु जेको त पोरियत सावण मेमण शादी ते वेंदे जेको आहे त कचे तरफ़ वो अगवा थियो हुयो। इनखे हिकु महीनो थियो आहे वो मुसलसल जेको आहे त धाड़ेलनि वटि क़ैद आहे। अॼु जेके मुगवी जा वारिस आहिनि उन सां जेका आहे त धाड़ेलनि जी फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी वई आहे ऐं धाड़ेलनि जेको आहे त मुगवी जी बाज़ियाबी जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे त हुनजे वारसनि खां जेको आहे त भुंग जेको आहे त उहो तलब कयो वियो आहे। जेके उतां जा ॻोठनि जा ज़रिया आहिनि उन्हनि तरफ़ां इहो ॿुधायो वियो आहे त मुगवी पाण जेको आहे त पंहिंजे वारसनि खे फ़ोन करे ॿुधायो आहे त हुनखे इन सर्दीअ में बि जेको आहे त ॿाहिरि खुलियल आसमान हेठि रखियो वञे थो ऐं सुबुह शाम जेको आहे त धाड़ेलनि पारां उनजे मथां तशदुद कयो वञे थो। हुन पंहिंजे वारसनि खे बि इहा अपील कई आहे त किथां न किथां जेको आहे त बहतात करे जेको आहे त मुंहिंजी हिन तशदुद ऐं हिन ॾुखी हालत मां जान छॾाई वञे। ऐं जेको मुगवी जो भाउ आहे शहज़ादो मेमण असांजी बि हुन सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। हुन इहो चयो आहे त असां वटि घर में गुज़र सफ़र जा पैसा बि कोन्हनि के त असां भुंग जे जेका रक़म आहे उहा असां काथूं आणियूं। इन सिलसिले में सरहद पुलिस सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी त हुन चयो त असां मामले जी जांच करे रहिया आहियूं मगर उन तरफ़ां अहिड़ी का बि ख़ातिर जेका आहे त उहा कार्रवाई जेका आहे न कई वई। जी वरी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।